पुलिस ने असांखे इहा ई ॿुधायो छो यार हिकिड़े हिंदू खां ईअं छो थींदो आहे, हिकिड़े माण्हू ग़रीब खां ईअं छो थींदो आहे, छो वॾेरा माण्हू उनजो मतिलबु इहा आहे वॾेरा आहिनि हिन जे करे वॾेरा आहिनि जा हू छा खाईंदा आहिनि बसि छा खाईंदा आहियूं, सभिनि में हिकिड़ो आहे जान सभिनि में हिकिड़ी आहे पर इहा जान सस्ती आहे छा। दोस्तों अॼु आऊं बीठो आहियां गुड़ मोहम्मद साले हालेपोटे दे आमरी ऐं तालुको जेको आहे सो आहे झंडोमरी ऐं ज़िलो टंडो अल्हयार में। दोस्तों हिते कुझु ॾींहं पहिरीं हिकु अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो पेश आयो, हिकु मिसकीन मोलाई मज़लूम हिकु अकीलत बिरादरी जे मेघवाड़ बिरादरी खे हिकु चोरी जे नंढड़े हिकिड़े माना ख़सीस मामले जे अंदरि हुन मिसकीन जी जान जेका आहे सा वई हली आहे ऐं उन जान जा ज़िम्मेवार जेके आहिनि से सरेआम घुमंदा था वञनि। दोस्तों हिन मिसकीन जो को आवाज़ बणजण लाइ तयारु कोन्हे। ही मिसकीन 16 सालनि जो छोकिरो हो जंहिंजो ही तॾो आहे ऐं हुते ही अदड़ियूं वेठियूं आहिनि, ही ॿाहिरि बीठा आहिनि ऐं हिननि सां तमामु घणो वॾो हानियो ऐं ज़ुल्म थियो आहे। जेको मिसकीन सां हे चवनि था त असांजो छोकिरो बेगुनाह हो, जेको गुनाह जे बावजूदि जेको आहे सो हिन खे मारियो वियो आहे, हिननि सां वॾो ज़ुल्म थियो आहे। इहा ॻाल्हि कंदासीं उनजी अमड़ सां। केरु हुआ, छो आया, छा थियो? ई भॻवान मुंहिंजो ॾेर आहे, सभिनि खां नंढो आहे मुंहिंजो ॾेर आहे, 15 साल उमिरि हुनजी मस हूंदी। हिते आया 2 ॼणा जे केरु हिकु त इब्राहिम पंवर हालेपोटो मेहताब हालेपोटो हिन जे करे हिते आया घर। मुंहिंजे ॾेर खे अहिड़ो कुटियो हिननि, मुंहिंजे ॾेर जो एतिरो मुंहुं हिननि अहिड़ो मुंहिंजे ॾेर खे कुटियो, हुनजो वात सुॼाए छॾियो, हुनखे अहिड़ो कुटियो, हुनखे बुछड़ो कयो, हुनजे लतूं पहिरियों हाणी। हिते असीं ज़मीन ते हिते हुयासीं। असां इहा ई चाहियूं जा हू छा खाईंदा आहिनि बसि छा खाईंदा आहियूं, सभिनि में हिकिड़ो आहे जान सभिनि में हिकिड़ी आहे पर इहा जान सस्ती आहे छा। मुंहिंजे ॾेर खे कल्ह हिननि मारियो आहे, हिननि ॿिन्हिनि वॾेरनि मारियो। अदीपो तव्हां जेॾीमहिल उते जेॾीमहिल हुआ उते जेॾीमहिल तुंहिंजे ॾेर ते भगवान दास खे जेॾीमहिल उन्हनि विड़िया पे तेॾीमहिल तव्हांखे कुझु नुक़सानु पहुचायो? हा असांखे पहुचायो, आउं हुई, मुंहिंजी भेण हुई, मुंहिंजो ॾेर हो, मुंहिंजो सहुरो हुयो, मुंहिंजी ससु हुयो, सभिनि खे लतूं मुकूं हुयूं। अदीपो इन खां अलावा भगवान दास खां अलावा या अवां ॿारनि खां अलावा माना घर में मर्द कोन हुजा? मर्द मुंहिंजो हिकिड़ो सहुरो हुयो जेको ही जो हुन ॾींहुं वाक़े जे बावजूदि हुयो मुंहिंजो सहुरो वीचारो पाण पोड़ो, हुनखे हिकिड़ी थपड़ी हू वञी किरियो परे पासे। हाणे तव्हां जो हू एॾा शहनशाह एॾा नौजवान माण्हुनि जा पोड़ा वीचारा छा करे, हाँ हू अहिड़ा गारियूं ॾेई विया, अहिड़ा गंदियूं अहिड़ा लफ़्ज़ चई विया, हुनखे हू कोन ख़ुशी कया। हुननि जो चवणु आहे त तव्हांजो छोकिरो जेको चोरी में हो, सो इहो तव्हां छा था चओ? चोरी में मुंहिंजो ॾेर सवाल ई पैदा कोन्हे, भले किथे ई वञे, ऐं पंहिंजो सिर कटाए छॾे, मुंहिंजो ॾेर चोरी में कोन हुयो। ऐं चवां ऐं मुंहिंजो ॾेर इन कोन ख़ुशि कया, हिनखे चयो तूं ॿाहिरि निकिर, ऐं तोखे गोली हणंदसि, गोली हणंदसि, बाक़ाइदे चई वियो गोली हणंदसि। हिन जे ख़ौफ़ जे करे मुंहिंजो ॾेर कोन घणा ॿाहिरि निकितो, मजबूरी ख़ातिर हुनखे इहे क़दम खणणो पियो। इहे घणा ॾींहं थिया पहिरीं हिननि मारियो ऐं उन खां पोइ हिन वरी घणनि ॾींहंनि खां पोइ ख़ुदकुशी कई? हीअ माना राति आया आहिनि, राति हिकिड़े ॾींहुं शाम जो माना 3 बजे आया आहिनि घर, हिन खे धमकियूं ॿिए ॾे कुटे विया, ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो ही सवेले माना 11 बजे हीअ कमु कयो अथई। ऐं हीअ कंहिं कोन करे हिन ख़ौफ़ में कयो अथई, हिन डिॼी वियो, हीअ कंहिंसां गॾु कोन वियो। हिन चयो हाणे आउं ॿार मूंखे बाक़ाइदे मूंखे चयो भाभी आउं ॿाहिरि वेंदसि, मूंखे हिकु मारे छॾींदा, भाभी आउं ॿाहिरि वेंदसि, मूंखे हिकु मारे छॾींदा। 16 सालनि जो नौजवान आहे, हुनजे हथनि ते हिन अमड़ियुनि जो ख्वाबु हुआ त असां हुनजे हथनि ते मेहंदी सजाईंदासीं ऐं उन्हनि मेहंदी सजाइण जे बावजूदि हुननि जे हथनि ते रत सजाई वई, हुननि जी रत कढी वई। उहो कमिरो आहे जंहिंमें हुन ख़ौफ़ मंझां हुन ख़ुदकुशी कई आहे। दोस्तों आउं जिते मौजूदु आहियां, हीअ हिन जा वालिदैन हिन जा माइट चवनि था त हिन जॻह ते हू जेके राशी आहिनि ज़ालिम आहिनि, उन ज़ालिमनि उन मिसकीन मज़लूम माण्हू खे हिते दर्द ॾिनो ऐं मारियो कुटियो। दोस्तों सिंध में अक़िलियत भाइर, असांजा हिंदू भाइर मिसकीन मोलाई माण्हू आहिनि, हिननि जी दिलि तमामु सादी हूंदी आहे। हीअ हर माण्हू सां सचा हूंदा आहिनि, कंहिं वटि मुलाज़िम हुजनि, कंहिं वटि हारी हुजनि, कंहिं वटि पर ईमानदारी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारंदा आहिनि। दोस्तों जॾहिं हिन मिसकीन मोलाई भगवान दास ते इहो टिको लॻो न, हिन टिके लॻण खां पोइ हिन जी दिलि भरिजी आई त आउं हिन इलाइक़े में न रहां। दोस्तों जॾहिं इन इलाइक़े में दिलि भरिजी 2-3 चकर हिन जा फ़ैसिला बि थिया, धमकियूं मिलियूं, फ़ैसिला थिया। फ़ैसिला थियण खां पोइ जॾहिं हिन खे जेॾीमहिल तक़रीबन घर में घिड़ी हिन जे वालिदैन जे अॻियां, हिन जे पोड़े पीउ जे अॻियां हिन खे जॾहिं मारियो वियो, हिन खे धमकियूं ॾिनियूं वियूं, हिन खे आज़ार ॾिना विया, त हुन मिसकीन सवाइ इन ख़ुदकुशी जे रस्ते खां अलावा ॿियो को रस्तो ई न सम्झो, हुन मिसकीन हिन घर में ख़ुदकुशी कई। कल्ह हिन जो जेको लाश हो, उहो लाश हीरिया शाख ते जेको आहे सो वॾो एहतिजाज बि कयो ऐं हिननि मिसकीननि जो हक़ हो। उन एहतिजाज खां बाद पुलिस वारनि उन्हनि वीचारनि हिननि मिसकीन मज़लूमनि जो आवाज़ु बणिया, हिननि जो केस जेको आहे सो केस जेको दाख़िल कयो अथनि। केस दाख़िल करण खां पोइ जवाबदार अञा बि सघारी तुरनि,
ही दोस्तों हिननि मिसकिन जो आवाज़ बणिजो। सोशल मीडिया हिंदू भाइर वीर जी कोहली अदी कृष्णा कोलन साहिबा ऐं उन खां पोइ द इंजीनियर ज्ञानचंद साहिब खे अर्ज़ु अपता आहिनि प्लेटफॉर्म जे तरफ़ां त हिननि मिसकिन मेघवाड़ बिरादरी ही ग़रीब ज़रूरु आहे पर तुंहिंजी क़ौम आहे, ही ग़रीब ज़रूरु आहे पर तुंहिंजी बिरादरी आहे। हिननि जी आवाज़ थी, हिननि जी मदद कर। हिननि खां अलावा मेघवाड़ बिरादरी जा जेके बि सोशल वर्कर आहिनि ऐं जेके बि साञावंद आहिनि जिन्हनि खे बि इंसानियत जे नाते को ज़रे जो बि अहसासु आहे त हिननि सां मदद कर, हिननि सां कुले कुले में बीहारनि। अॼु हिननि सरदारनि, हिननि वॾेरनि, हिननि ज़ालिमनि हिननि जो वेड़ो वीरान कयो आहे जो आईंदा कंहिं ॿिए मिसकिन के ॿिए ग़रीब कंहिं ॿिए अक़लियत वारे सां इहो हाञा ऐं ज़ुल्म थिए। हिननि जो आवाज़ बणिजो। लाश मुंहिंजे ॾेर जी लाश खे असीं सॼा रोट इस्पताल वञूं, हू बंदि पई आहे, हू हीअं आहे, हुते पोस्टमार्टम कोन था करनि, हीअं कोन था करनि। छो? असीं ग़रीब आहियूं, इन जे करे असांजी केरु मदद करणु छो नथो चाहे? छो? असां कंहिंजो छा गुज़ारियो आहे? जा असां इहा गुनाह कयो त असीं हिंदू आहियूं, जा असां इहा गुनाह कयो त असीं ग़रीब आहियूं। चीफ जस्टिस साहब, आर्मी चीफ साहब, उन्हनि समूरनि खां हिननि मिसकिन मौलाइन जो मुतालबो आहे त हिननि खे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं कातिलनि खे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। ABP ताफ़ी वाई साहब लाड़ बदीन।